क़िबला साईं सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी पंहिंजे नायाब किताब टहकन में टाकोड़ा जंहिंमें समाजी ऐं इस्लाही कालम आहिनि उन्हनि में हिकु नायाब कालम तव्हांजी नज़र कजे थो। धागो दांगीअ ते बि न धागजे। इंसानी फितरत जे हवाले सां ई उन्हनि जे मयारनि मूजिबि या किरदारनि तहत ॿी सूरत में खणी चइजे रवैयनि ऐं रविशनि जे हवाले सां तारुफ़ बि मुख़्तलिफ़ लिखजनि था। इंसान वीचारो मुख़्तसिर ज़िंदगीअ जे वहिंवार में केतिरनि ई नालनि ऐं वास्तनि सां ॼातो सुञातो वञे थो। उनखे अवां अहसन ऐं सवलनि अल्फाज़नि में रिश्ता लाॻापा या वास्ता कोठे सघो था। रिश्ता या वास्ता कारोबार जा बि थी सघनि था, जिते तव्हांजो वास्तो फ़क़ति धंधोदारी ऐं रोज़मर्रा ज़िंदगी जी आमदन में नफ़े नुक़सान तहत क़ाइमु थियल तिजारत आहे, जंहिंखे गुज़र सफ़र पेट पालण जा लक़ब बि ॾेई सघजनि था। हिकु ॿियो रिश्तो मुहबत ऐं ख़ुलूस जो हूंदो आहे, जंहिंमें ख़ुदि एतमादी ऐं एतबारी क़ुवत वॾी सघ सम्झी वेंदी आहे। पोइ उहो अज़दवाजी ज़िंदगी खां वठी कारोबार ऐं दोस्ती जे रूप में छो न हुजे, पर उन जे पोयां वॾो कारणु ख़ुलूस जो अमल हूंदो ऐं हमेशह ख़ुलूस दिलि इंसान घाटनि ऐं फ़ाइदनि खां वधीक ज़ोर ख़ुलूस ऐं वास्ते ते ॾींदो आहे। अहिड़ीअ रीति रूह जो रिश्तो जंहिंजी जोड़जक हिकु रूह जे राब्ते में क़ैद हूंदी आहे, यानी कंहिं मोतबर फ़लसफ़े मज़हब धर्म सां अक़ीदे जे आधार सां रग़बत रूहानी ईअं कंहिं ख़ासि करिश्माती शख़्सियत सां सवाइ मेल जोल जे मुहबतनि जो इज़हार करणु, फ़क़ति उन जे किरदारनि खां वठी उन जी कशिश वारी हैसियत खे दिलि ॾेई छॾणु, मतिलबु त ईअं चांहि जे कप ते तबसराती ऐं टाइम पास करण वारा वास्ता। जीअं रिटायर थियण जी सूरत में घर मां बेज़ारी ऐं फालतू कम चोर जी अलामत सम्झी वेंदड़ उहो इंसानी ढांचो जेको हिकु इलेक्ट्रॉनिक मशीन तहत पंहिंजे जोबन में कमकार करे आख़िरकार मशीन जे पुर्ज़नि जे नाकारी थियण बदि घर में इज़त विञाए वेठल, पोइ पाण जहिड़नि खे हथु करे कॾहिं मुआशिराती कॾहिं सियासी कॾहिं जवानी कॾहिं मज़हबी मतिलबु बहस ऐं मुबाहिसा करे वक़्त खे धिको ॾियण में मसरूफ़े अमल रहंदड़ हिकु तबिको। ईअं हिकु रिश्तो रत जो बि हूंदो आहे, पर रत में जरासीम पंहिंजाइप वारनि जे बदिरां जरासीम हसद होड हवस ऐं हिर्स नमूदार थी वञनि त दिलि बीमार लालची ऐं लोभी थी वेंदी आहे। पोइ इंसान सभई फितरी लाॻापा वास्ता विसारे उन मफ़ादनि जी जंग में लही पवंदो आहे, जिते पुॼाणी जी कहाणी इबरतनाक हूंदी आहे। उते वरी रूहानी रिश्तो पाइदार साबित थींदो आहे, छो त उन में लालच वारो अंसर ख़तमु थियलु हूंदो आहे। हाणे ॻाल्हि दांगी यानी मानी पचाइण वारो थांव जी, जंहिं ते वॾड़ा चवंदा हुआ त रत खे उते बि छिक अची वेंदी आहे, पर नफ़ीस ऐं नाज़ुक नाते खे बि वधीक मुहबत जूं ॻंढूं ॾियण बदिरां जेकॾहिं हसद ऐं साड़ में साड़ियो वञे, नतीजनि धागो दागजी या सड़ी वेंदो। ही उहो वक़्तु हली रहियो आहे, इंतिहाई एहतियात लाज़मी आहे, जिते सभिनी रिश्तनि खे मफ़ादनि ख़तमु करे छॾियो आहे। उन मुआशिरे मां मोट मिलणु ॿॿरनि खां ॿेर घुरण जे बराबरि आहे।